इंतजामिया वारन जो चवण तई अजो को जलसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत ऐं अहल बैत अतहार जे शान जे बारे में हिन गोठ वारन जमात अहले सुन्नत जे दोस्तन गॾिजी ये खूबसूरत प्रोग्राम सजायो आ। इन्हीं मौजूअ ते ॻाल्हाइणो आ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत ऐं महबूब करीम अलैहि सलातो वसलाम जे अहले बैत अतहार जो शान। ये ॿई ॻाल्हियूं पंहिंजे हिसाब सां पंहिंजी जगह ते तमाम अहम आहिनि। पहिरीं ॻाल्हि त रसूलुल्लाह जी अज़मत मूं जहिड़ो कमज़ोर छा बयान कंदो। जय आका ऐं जय मौला जय अल्लाह जे हबीब ऐं बाइसे तखलीक कायनात महबूब जा आदाब अल्लाह पाण कुरान शरीफ में सेखारे यानी ॿुधाए रब करीम असांखे त मुंहिंजे हबीब करीम सां जे ॻाल्हाइणो अथव त हिन नमूने सां ॻाल्हायो। हाज़री जड़ी अथव त हिन नमूने सां हाज़री जो वेड़ो अथव त हिन नमूने सां वेहो। बहरहाल जे दरबार आलिया जा आदाब अल्लाह सेखारे खुदा ताला ॿुधाए कोई असां जहिड़ो कमज़ोर इंसान छा केर बयान कोन थो सघे करे। हज़रत असदुल्लाह गालिब हिकिड़ो शाइर थी गुज़रियो आहे। उन्हीं जो हिकिड़ो शेर मूंखे फारसी ज़बान में चयो थी ॾाढो वणंदो आहे। असदुल्लाह हुनजो नालो हो, गालिब हुनजो लक़ब हो, मशहूर गालिब। जो तो गालिब सनाए ख्वाजा बयज़दा गुज़ाश्ते जलसे खां पोइ जीअं ॿुधण वारो ॿुधे ई कोन, कन ॿई कन माण्हुनि खे ॿुधायो। गालिब सनाए ख्वाजा बयज़दा गुज़ाश्ते के आजात पाक मर्तबा दाने मोहम्मद अस्त। हजरत गालिब तो चवे गालिब असा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना करण अल्लाह साईं से छॾे ॾिनी आहे। तो मुझे बोला तू पाजे हबीब जी सना कर छो कि आजात पाक मर्तबा दाने मोहम्मद अस्त। इन जे करे जो उहा खुदा जी ज़ात आ जेका मुस्तफा जे मर्तबे के सुञाणे थी। जोर सां सुभान अल्लाह जो आवाज़ अञा मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां। तंहिंजे करे जेको मर्तबो खुदा जी ज़ात हबीब खे ॾिनो आहे उन्हीं मर्तबे के खुदाई सुञाणे थो। असांखे कहिड़ी ख़बर आहे त महबूब करीम जो मर्तबो केतिरो आहे। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वरी ॿियो शेर आहे मा इन मदहतु मुहम्मदम बिमक़ालती मा इन मदहतु मुहम्मदम बिमक़ालती वलाकिन मदहतु मक़ालती बिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवे तो मां पंहिंजे शेर सां नबी पाक जी मदह नथो कयां, नथो करे सघां। मुंहिंजे लफ़्ज़नि में अखरनि में कहिड़ी ताक़त आहे जो मुस्तफ़ा जी मदह करे सघां। पर हिकिड़ो कमु आहे त नबी पाक जी मदह करे तारीफ़ करे मां पंहिंजे अखरनि जो मान वधाए छॾियो आहे। मां पंहिंजे लफ़्ज़नि जो मान वधाए छॾियो आहे। तंहिंजे करे कंहिं बि शाइर खे जॾहिं तूं पसंदि कंदो आहे चवंदो वाड़े मौलाना गुलाम रसूल जदोई वाड़े महेसर वाड़े फलाना अवां उन्हीं जो नालो वठी तारीफ़ कंदा आहियो। इन्हीं जे करे जो उन्हनि पंहिंजे शेर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कई हूंदी आहे। असी भी हबीब जे गुलामन में पंहिंजे नाले के लिखाइण जे लाइ ॿ टे ॻाल्हियूं मोहब्बत जूं अज़मत जूं नबी पाक जे अज़मत जूं ॻाल्हियूं सहाबन जूं अज़मत जूं ॻाल्हियूं अहल बैत जे अज़मत जूं ॻाल्हियूं अर्ज़ कंदासीं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात शल असां जो इहो अमल पंहिंजी दरगाह में क़बूल फरमाए।
बिना देर के मां तव्हां के आयत सबूरी की माना बुधाया मोहब्बत सा दुरूद शरीफ सा गड्डी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। जैब सोने नबी दे कलमो पढ़ियो बस न रहे सब पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मवालुहु पाके पाक कलाम इरशाद फरमाया इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक़्क़िरूहु व तुसब्बिहूहु बुक्रतन व असीला। इन्ना अरसलनाका अल्लाह ताला पांजे महबूब के फरमाए तो मुझा सोना तोखे असां मोकिलियो काफर चवंदा हा लस्त मुरसला तू रसूल नहीं महबूब करीम के दुख थींदो हो त अल्लाह तमके रसूल बनाए मोकिलियो पर ही पलीत चवंदा लस्त मुरसला तू रसूल नहीं। अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मवालुहु फरमायो ओ मुझा प्यारा हबीब इन जी बदबख्तिया इन जो निभाना जो मां रब तोखे मोकिलियो आई ए तोखे चवंदा लस्त मुरसला तू रसूल नहीं हाणे तू बस कर इन के तू जवाब न दे मां रब थो जवाब ॾियां। अल्लाह ताला फरमायो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम। हालांकि ये यासीन ताहा अलिफ लाम मीम हा मीम आइन सीन काफ वगैरह वगैरह ये सब हरूफ मुक़त्तआत आहिन। आलिमन तफसीर लिखियो अल्लाह आलम बिमुरादिही इन जी मुराद ऐं माना खुदा के ख़बर पर इश्क ऐं मोहब्बत वारन के माना लिखियो भी आहिन। यासीन जी भी माना लिखी अथनि यासीन इन जी माना लिखी अथनि या सय्यदल मुरसलीन ओ रसूलन जा सरदार। सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। अदा अवां बीहण वारा अलाए केतिरो बीहंदव जगह ही कान्हे चांचन रखी कान्हे किथां जगह हुजे थोड़ो अंदर लगो मां तव्हांजी जाइ ठारायां तो अचो 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 इते न वेहो अॻिते जो जगह आहे सब को फुट फुट खॾु सुरे होते हिकिड़ो फुट महिरबानी मदीने वारे जे सदके इते ही वेही रहिया जगह तो खोड़ थी वई। तवज्जो फरमायो अल्लाह ताला फरमायो यासीन इनकी माना है या सय्यदल मुरसलीन ओ रसूलन जा सरदार। हेदे तवज्जो कयो काफरन छा चयो लस्त मुरसला तू रसूल नहीं। अल्लाह ताला फरमायो ये क्या धूड़ पाए ने रखे था चवन तू रसूल नहीं मां रब तो चवाए तू रसूलन जो सरदार आही।
यासीन या सय्यदल मुरसलीन वल कुरआनिल हकीम। मां अल्लाह जे ज़ात बाबरकात के हिकमत वारे कुरान जो कसम। ॾाढे चओ केर थो चवे चओ अल्लाह बुलंद आवाज़ सां नालो वठो केर अञा ॾाढे केर थो फरमाए अल्लाह ताला फरमाए तो वल कुरआनिल हकीम। मां अल्लाह के हिकमत वारे कुरान जो कसम। इन्नका लमिनल मुरसलीन तू रसूलन मजाही अला सिरातिल मुस्तकीम। ऐ सिधी वाट वारो आहे जेके चवल था तू रसूल नहीं ये भुलल हन गुमराह। मां अल्लाह जी ज़ात बाबरकात के सवा लख नबियन जो ताजदार बनाए वो असांजो नबी नबियन जो ताजदार आ। चो असांजो नबी मेरी ॻाल्हि दालो मदीने खुदा पाड़ पटेव जोर सां ॻाल्हायो चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जो महबूब असांजो नबी सोनो नबियन जो ताजदार आ। तो नबियन जो बेटा साहब रहमतुल्लाह ने फरमाए तो जोड़े जोड़ जहान जी पान कई परवार हामी हादी हाशमी सरदारन सरदार। छा बाबा सरदारन जो भी जोड़े जोड़ जहान जी पान कई परवार हामी हादी हाशमी सरदारे सरदार। सोहे सहाबन सस में मज मस्जिद मणिया दार वो ये चारई जगह चौधार हुआ है गाना हो मसीह। शाह साहब रहमतुल्लाह ने एड़ो पेर खयो आ एड़ी सोनी गाल कई आ जो कम के ठाहे तो छड़े पियो जेके नबी करीम के पान जड़ो था चवन उनन जो भी कम लाहे छई आई जेके महबूब करीम जे कचहरी जा दुश्मन हरन जो भी कम लाहे छई। जोड़े जोड़ जहान जी पान कई परवार हामी हादी हाशमी सरदार सरदार। सूहे सहाबन सस में मज मस्जिद मणियादार। आखे बिटाई असादाए किवें तुसा दाए कि असादे अकीदे दा मोमिन हा बिटाई छा मोमिन असा न था बनो छा तू नकुली मोमिना बिटाई असली मोमिना। ॾाढे चओ सुभान अल्लाह। शाह साहब फरमाए तो सूहे वो जो हबीब सूहे सहाबन सस में मज मस्जिद मणियादार वो चारई जगह चौधार वाहे गाधा हो मसीह। ये चार केड़ा सैयदना अबू बकर सिद्दीक सैयदना फारूक आजम सैयदना उस्मान गनी ऐ सैयदना अली मुर्तजा। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाए शाह साहब रहमतुल्लाह ने बुधायो तो सरदारन जो भी सरदार मन नबीयन जो भी नबिया पर तोखे मोकलियो थम खास वस्फू दई तोखे सिफतू दई मोकलियो थम तोखे शान दई मोकलियो थम तोखे मान ऐं मर्तबा दई मोकलियो थम। केड़ा इन्ना अरसलनाका शाहिदा सुभान अल्लाह। शाहिद जी माना आहे जेको मौके ते मौजूद हुजे ऐं मौके ते कंहिं वाक़े खे अखियुनि सां ॾिसे। शाहिदीअ जो इहो रुकन आहे। किताब शहादात फिक़ह जे किताबनि में पढ़ो
सबनी आलमन लिखियो आ त शाहिद हमेशा उहो हूंदो आ जेको बर वक्त मौके ते मौजूद में हुजे ऐं उनी वाक़े खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसे। अल्लाह ताला मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात खे फरमाए थो इन्ना अरसलनाका शाहिदा, असां तव्हां खे शाहिद बणाए मोकिलियो आ। इन मजा मुराद आ असांजो नबी पाक हाज़िर भी आ त नाज़िर भी आ, याने सोनो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे उम्मत ते पर ॿियन उम्मतुनि ते सॼे जहान ते हाज़िर भी आ नाज़िर भी आ। हदीस पाक में ईंदो आ, बुखारी शरीफ जहिड़े किताब में हदीस लिखी पई आ, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालो सवा लख नबियनि खे फरमाईंदो, ओ मुंहिंजा प्यारा नबी मां तव्हां खे हक़ जो पैगाम ॾेई मोकिलियो हो, अवाम जो पैगाम पुॼायो या न? अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम चौदा सही हाओ असां तुंहिंजो पैगाम पुॼायो। सुभान अल्लाह, असां तुंहिंजो पैगाम अल्लाह से फरमाईंदो पुॼायो थो अचे। हा सही, शाहिद ॾियो। मद वारा मां तव्हां खां पुछां थो त अल्लाह जा नबी सच्चा आहिनि या न? जेको ख़ुदा जे नबियनि खे सच्चो चवे सो ज़ोर सां सुभान अल्लाह चवे। सच्चा आहिनि न? ओ अदड़ा सा बात होता, बस कर 2 मिनट बस कर। अल्लाह सही जा नबी सच्चा हम दलायो बाबा, वो अल्लाह से के नबियन के एतबार को नहीं जा देखो सवा खुदा ताला अलीमुन बिज़ातिस सुदूर, सीने का राज जाने तो आई अल्लाह पाक के खबर आ त मुझे नबियन मुझे पैगाम पहुंचाने में केॾियूं न तकलीफूं बर्दाश्त कयो। जर्रे जर्रे का खुदा के खबर आ, मालूम आ, इल्म आ खुदा के। वो अल्लाह ताला शायद छो तो पूछे ऐं इहो कॾहिं थींदो चो क़यामत जे ॾिहाड़े। बाबा कॾहिं थींदो छो तो पूछे अल्लाह ताला, खुदा के खबर भी आ इन्हीअ जे करे त क़यामत इन करे कायम थींदी। अल्लाह ताला हिते भी हिसाब वठी सके तो, बेनमाज़ीअ खे हिते सज़ा ॾे, ज़ानीअ खे हिते सज़ा ॾे, चोर खे हिते सज़ा ॾे, शराबीअ खे हिते सज़ा ॾे, हिते ई कमु लाहींदो वञे। आख़िर क़यामत जो मैदान क़ाइम करे सभिनी खे गॾाए अॻियनि पोयनि खे घुराए, छाजे लाइ ख़ुदा ताला उते हिसाब किताब जी ॻाल्हि कंदो। इन जे करे हिकिड़े आशिक़ चयो आ, सरफ़ इतना सबब था इन इक़ाबे बज़्म महशर का। महशर जो मैदान छो थींदो? सरफ़ इतना सबब था इन इक़ाबे बज़्म महशर का कि उनकी शाने महबूबी दिखाई जाने वाली है, कि उनकी शाने महबूबी दिखाई जाने वाली है। अल्लाह ताला अग्या पोया नंढा वड्डा सब गल करे हिसाब किताब वठी हाणे के जज़ा ॾियणी आ त जज़ा ॾींदो, सज़ा ॾियणी आ त सज़ा ॾींदो। छाजे करे? इन्ही जे करे त सब गॾु थियो। अॼु महशर जे मैदान में कंहिंजी कान हलंदी, जे हलंदी त आमना जे लाल जी हलंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हलंदी त आमना जे लाल जी हलंदी, ॿिए कंहिंजी कान हलंदी। ॾिसनि सभई ओ जेके दुनिया में भी चवंदा हा त
नबी के इख्तियार कोन है जेके चवंदा हा त नबी कुछ न करे सघंदो आ जेके चवंदा हा त नबी कुछ नथो करे सघे अल्लाह ताला फरमाए थो सब गॾु थियो नंढा वॾा शागिर्द उस्ताद गुरु घंटाल सब गॾु थियो अॼु ॾिसो त कांजी थी हले पई मुखे गुलाम नबी जो शेर इहो अहिड़ो वणंदो आ मां जेसी ताईं कंहिं बि तकरीर में न पढ़ंदो आ त मूंखे मज़ो ई न ईंदो मैं सब तो चवे हशर वेले हुंबा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खा सुजाना सुभान अल्लाह में हट ताईं त बुझायो हशर वेले हुंबा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खा सुजाना हुदुस छोटकारे जो झंडो हथल में जिए गुल गुलाबिया सोहणो गुलल में मां चवां जिए गुल गुलाबिया अवा मड वारा सभई चो सोहणो गुलल में जिए गुल गुलाबिया अञा ॾाढे जिए गुल गुलाबिया कदो हर पंहिंजी रुगी जान पुख्ती पर मोहम्मद जे मन में या उम्मती एड़ो सव सचायो ॾेखारे दुखन में जिए गुल गुलाबिया जिए गुल गुलाबिया सोहणो गुलल में मुझो मुस्तफा पाक बदरो लखल में जिए गुल गुलाबिया सोहणो गुलल में बस अल्लाह ताला इन्ही शान खे ॾेखारण जे लाइ नबियन के चवंदो शाहिद ॾियो सुभान अल्लाह मुझो पैगाम पुजायो हाओ बोला अदा हिन के तेरे कर हाओ मुझा बोला सा तुझो पैगाम पुजायो से अल्लाह ताला फरमाइंदो शाहिद ॾियो अल्लाह जा नबी समझल था इन अकीदे के जानन था पतो अथल अल्लाह ताला जी दरबार में अर्ज कदा मुझा मौला असा सबनी जो शाहिद मोहम्मद मुस्तफा आहे जोर सा सुभान अल्लाह खुली दिल सा सुभान अल्लाह असा जो शाहिद रसूलुल्लाह या असा जी शाहिदी दींदो त असा सबनी तो जो पैगाम पहुंचायो आ मां तवा का पूछा तो त सब नबी अग में गुजरी विया असा जो नबी तो सबन का बाद में आयो ओ पाण ज़ाहिरी तरह उन नबियन जे ज़माने में होया भी कोन ओ की महबूब शाहिदी छा अण ॾिठी शाहिदी दींदो छा न अण ॾिठी शाहिदी कबूल ही कान्हेगा अल्लाह जे नबियन जो अकीदो आ आयो त सबन का पिछाड़िया पर हकीकत में सबन का अव्वला तार थोड़ी धर्म चाड़न जी बस सभई चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह नबी छा चवंदा आयो त ज़ाहिर में सभिन खां पिछाड़ी आ पर हकीकत में असां सभिनी खां बि अॻे आ पोइ जेको सभिनी खां अॻु में आ ओ सभिनी नबियन जा कम कारियूं तबलीगूं प्रोग्राम पंहिंजे अखियुनि सां मुलाहिज़ो फरमाईंदो रहियो आहे
आदम जो भी शाहिदा, नूह जो भी शाहिदा, शीस जो भी शाहिदा, सुलेमान नबी जो भी शाहिदा, आदम का वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं सभनी जो शाहिदा। अल्लाह ताला जल्ल जलालो अमन वालो भी ये को न फरमाईंदो त सभिन खां पिछाड़ी आयो आ उन जी शाहिदी कीअं क़बूल कया। नबी करीम जे लाइ अल्लाह ताला फरमाए तो वजिना बिक अला हाउला शहीदा। ओ मुझा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तो हबीब करीम के हिन सभिन जे मथां शाहिद बणायो वियो। चो सभिनी खां अव्वल आयो, चो सभिनी खां, पर ज़ाहिर में सभिनी खां जतो हिसाब को चरियो तो कोन हो। चवे तो आदम खां भी आही अव्वल रब तोखे कयो आ खत्म रसूल। सुभान अल्लाह। जतो हिसाब तव्हां जे मुल्क जो आहे न, वणे वठो अलाए बीमारी तव्हां वटि बि पहुती आहे। ॾाढे चओ सुभान अल्लाह। या बीमारी काथे काथे पखिड़ जी वही आहे, जो कोई सुठो न हो। मां चवां तो खुदा कंदो तव्हां वटि या बीमारी न आई होंदी। चओ सुभान अल्लाह। तो आदम खां भी आही अव्वल रब तोखे कयो आ खत्म रसूल पैदा कोन कयो। रब तुझे मिसल पैदा कोन कयो। रब तुझे मिसल सारे आलम में इंसान नबी तुझे शान मथा। कुर्बान नबी तुझे शान मथा। कुर्बान नबी होया बार बचा जिद जान नबी तुझे शान मथा। ठरो था मरो था बाछो न ठरंदो सीउ पइजी वियो आहे कोन सी भला ज़ोर सां सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात शाहिदी दीदा गवाही दीदा अल्लाह ताला जे दरबार में अर्ज़ कंदा मुझा मौला आप खां वठी करे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं सभिनी नबीअ तुंहिंजो पैगाम पुॼायो। हिकिड़ी हदीस पाक तू पढ़ी जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा अर्ज़ थी करे क़िबला मुझे दिल थी चवे इजाजत में ॾेई वञो दुआ भी करे वञो अल्लाह से अहिड़ो सबब बनाए जो मां तव्हां सां गॾु दफ़न थियां। जाते साईं जन हूंदा उते मां हुजां। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था आशा ये कोन थींदो मता को इन मां गलत माना कढे त नबी पाक पाण खां परे कयोसि न। महबूब करीम कुदरत जे कानून के बुधाए तो त केरु काथे दफन थींदो केरु काथे थींदो केरु काथे थींदो। अल्लाह ताला कलाम पाक में फरमायो मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। इन जमीन में अल्लाह ताला तमा के पैदा कयो वरी इन्ही जमीन में तमा के मोटाए आनी दुसे वरी इन्ही जमीन में धामा तमा के उठारी दुसे। इन आयत के तफसीर में आलमन लिखियो तो
अल्लाह पाक इंसान जे वजूद के मिट्टी मां पैदा कयो आ उहा मिट्टी जमीन मां जह जाए ता खई वी दिया उनी सादी जगह ते ओ मानू दफन थी दो आ क़यामत में उता उठारियो वेंदो। बीबी साहिबा के फरमायो त आशा ये कोन थींदो मां तोसा तू मुसा तुझे मुझी कब्र कर नथी थी किबला छो पाण फरमायो था जह जाए ते मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाए थी जी उन जाए ते सिर्फ 4 कब्रुन जी जगह होगी 5 जी जगह कान होगी एकड़ो मोहम्मद होंदो से ॿियो जो अबू बकर सिद्दीक हूंदो ऐं टियों अमीर उमर हूंदो चौथो अल्लाह जो नबी ईसा मोहम्मद करीम सां गॾु दफन थींदो। ईसा अलैहिस्सलाम असां अहले सुन्नत जे अक़ीदे मुताबिक़ सभई चओ ज़िंदा ॾाढे चओ ऐं आसमान ते आ पर रफ़अहु अल्लाहु इलैहि कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमायो आ मां हजरत ईसा के पाण दे मथे खणाए वरतो आ ऐं महबूब जी हदीस बुखारी शरीफ में पाण फरमाता आखिर ज़माने में ईंदो लहंदो अची ज़मीन ते ऐं 40 साल बादशाही बोलो पर हेडे बिहारियो मता को सुभाणे मुनकर तवा के चवे त ईसा नबी करीम खां बाद में ईंदो ओ जॾहिं बाद में आयो त नबी त अचणो ई कोन्हे कीअं ईंदो ईंदो ज़रूर पर नबी थी न ईंदो मुस्तफा जो उम्मती बणजी ईंदो नबूवत वारी हैसियत में कोन ईंदो इन जो दलील ही आ हिकड़ी नमाज मदीने शरीफ में हजरत ईसा अलैहिस्सलाम मुस्तफा दे मुसल्ले ते पढ़ाईंदा उन खां बाद में बाकी जेतिरो भी नमाज़ो हो रसूलुल्लाह जो बचड़ो हजरत इमाम महदी अलैहिस्सलाम जेको आखिरी ज़माने में अचण वारो आ ओहो ईंदो मुसल्ले ते ओहो नमाज पढ़ाईंदो ईसा हुन जे पोयां नमाज़ो पढ़ंदो। अबा जागो था हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैह शादात कोटवारा जंहिंजो साईं अगारो जिक्र कपे कयो कचहरीअ में अॾो साहिब फैज़ उन जे मदरसे जो हिकिड़ो शागिर्द हो उन्हें साईं शादात कोट में चयो उस्ताद मूंखे मोकल ॾे त मां कलंदर जो मेलो घुमी जा उस्ताद जो चरियो थियो जा मौलवी माण्हू तू वरी कलंदर जे मेले ते वेंदे चयासे मां वेंदुसि बाबा ना सुठी ॻाल्हि लायो ते बिदअत थी थे किना कम था थियनि उते धमालूं थियूं थियनि अलाए छा मोछा औरतूं थियूं अचनि बेपर्दगी थी थे किना कम था थियनि न मौलवी माण्हू कीअं वेंदे न सही मां वेंदुसि महिरबानी मूंखे छॾ जे चवे त पढ़ा मदरसे में त मेलो घुमण ॾे न त मदरसो बि छॾे वेंदुसि ऐं पढ़ंदोसि ऐं बि कोन मेलो घुमंदुसि। बुजुर्ग मजबूर थी पियो जे चङो भला वञ पर हे ख़त थो ॼाए सो मुंहिंजो ख़त खणी वञ से कंहिंखे ॼाण फलाणी जगह ते हेड़े आरे पारे हिकिड़ो शख्स मिलंदी ख़त मुंहिंजो उन्ही खे वञी ॾे। बुजुर्ग ख़त लिखी वेड़े बंद करे खोले नड़े तो तू खोल जाना वो बंद करे खोले नड़े तो खोल जाना बंद करे खणियो उन्ही जगह ते जो वने तकड़ो सफेद पोशाक सा सोहनी सूरत सा शख्स बीठो आ इनखे ॾिसी चई बाबा मौलाना मोहम्मद सिद्दीक वारो ख़त था मूंखे ॾे। उन्ही शागिर्द जे मुंह ते ख़त खोलियई ख़त खोले कलम तो साण तुनी कलम सा उन्ही ख़त ते हेठां कुछ लिखई लिखी वरी बंद करे के बाबा हाणे इनखे खोल जान वनी साईं मोहम्मद सिद्दीक के मुंहिंजो ख़त ॾिजा। शागिर्द मेला शेला घुमी चक्कर बकर हणी
मोटी जमल साईं वट पहुता, साईं मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैह शहादत कोटी फरमाइन ताबा खत तो चसी जवाब खणी आयो आया। बुजुर्ग मिलियो ऐं खत पढ़िया, ये बुजुर्ग खत जो पढ़ियो तो बुजुर्ग खिली गई। सभी जो सुभान अल्लाह, तवज्जो कर तब बुधाया बुजुर्ग खिली लो। जब बुजुर्ग खिलियो तो मनो शागिर्द पूछो तो उस्ताद छा तो लिखियो हो, जवाब में छाहे जी मां साईं खे लिखियो हो तो तू हेडो वली हुआ, हेडो दरवेश हुआ, को हे विद्या तू नथो रोकी, हे मानू मेलन वारा किना कम था कन, इनके छो नथो रोकी। तो बुजुर्ग जवाब में लिखियो आ तो खा शागिर्द नथो रोक जे ही खल्क मां के था रोकिया। सभी चाहो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत इमाम महदी नमाज पढ़ाईंदो ऐं ईसा अलैहिस्सलाम उन जे पोया मदीने शरीफ में नमाज पढ़ाईंदो रहंदो। हजरत ईसा जे कदे नबी थी अचे हा त नबी के बे जे पोया नमाज कोन पढ़ंदो आ। हजरत ईसा उम्मती थी ईंदो तॾहिं इमाम महदी जे पोया नमाज पढ़ंदो। मुझो मौजू त अञा हले थो, पर हाणे इमाम महदी जी ॻाल्हि आई आहे त कुझु तव्हांखे हिकिड़ो मसइलो ॿुधाए छॾियां। ॿुधो त अलाए कोन, चङो भला कन खोले वेही ॿुधो। इमाम महदी सभई तव्हां सभई गॾिजी चओ त इमाम महदी ईंदो। ॾाढे ॾाढे असां में ऐं हुन पार्टीअ में फ़र्क़ु आहे। हू वरी छा चवंदा आहिनि, आयो आ तकड़ न कर बरोच की न कोर की। बरोच किथे तकड़ा छते कोरी वारी तकड़। असा था चओ तो इमाम महदी ईंदो, चो इमाम महदी ॾाढे चओ। हू चवन था त आयो वा पर सालन खां वठी करे गार में लिको वेठो आ। छो लिको आ? दुश्मनन जे भव खां त मता दुश्मन मुखे मारे न वञन। अकेलो कोन वेठो आ, उहो कुरान जेको अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालुहु नबी पाक पाण सहाबन ऐं अली खे पढ़ायो हो। मौला अली शेरे खुदा उहो कुरान गॾु कयो हो। उन कुरान खे अली उल मुर्तज़ा असहाबन जे आॾो पेश कयो। असहाबन चयो त तो वारो कुरान असां कोन वठंदा सही। पोइ अली उल मुर्तज़ा चयो इहो क़यामत ताईं कुरान न ॾिसंदो। अली उल मुर्तज़ा उहो कुरान लिकाए छॾियो। आखिरी टाइम ते इमाम हसन खे ॾिनई। इमाम हसन आखिरी टाइम ते हुसैन खे ॾिनो। हुसैन उहो कुरान लिकाए इमाम ज़ैनुल आबिदीन खे ॾिनो। इमाम ज़ैनुल आबिदीन उहो कुरान हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर खे लिकाए ॾिनो। इमाम मोहम्मद बाक़िर उहो कुरान इमाम जाफ़र सादिक़ खे लिकाए ॾिनो। तां कयो हलंदो हलंदो हज़रत इमाम हसन अस्करी वटि कुरान आयो। यारहें इमाम वटि आयो। उन यारहें इमाम उहो कुरान पंहिंजे पुट हज़रत इमाम महदी खे लिकाए ॾिनो त संभाल जान खे ॾेखार जान। उन कुरान सूधो गार में सामरा जो इलाइक़ो आहे, मनसुर फिल गार उन गार जो नालो आहे। उन में इमाम महदी कुरान सूधो लिखो वेठो आहे। ईंदो तॾहिं जॾहिं 313 पक्का शिया इमाम जा मुरीद पैदा थींदा, पोइ कुरान खणी ॿाहिरि ईंदो। सुभान अल्लाह।
मां हीअ जेका ॻाल्हि करे वियुसि न, ख़बर न आहे जेरो आहियां सुभाणे ताईं या न, का ख़बर न आहे, पर जेसी ताईं ख़ुदा मूंखे हयाती ॾिनी मां इन्ही ॻाल्हि जे ॾेखारण जो ज़िम्मेदार आहियां। ऐं किताब बि हुननि जो हूंदो, असांजो न, हुन पार्टी जो किताब हूंदो, असांजो न आहे। इहा ॻाल्हि उन्हनि लिखी आहे। हाणे तव्हां मां मुंहिंजा दोस्त मद वारनि खां पुछां थो, अल्लाह खे हाज़िर नाज़िर सम्झी ॿुधाए त हक़ जो इमाम लिखंदो आहे या मैदान में लहंदो आहे? ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। ऐं इहो बि तव्हांखे फ़र्क़ु ॿुधायां थो त हज़रत इमाम महदी असां अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे मुताबिक़ इमाम हसन जी औलाद मां ईंदो, पर हू चवनि था त न इमाम हुसैन जे औलाद मां आयो आहे, पर लिखो वेठो आहे। मां चवां थो जेकॾहिं हुसैन जी औलाद वजो आयो त पोइ भिटाई साहब तो चवे त सूरह गॾा सूरह खड़क खिलो न में हणन धड़ धड़न ते हातारीन हणन किरन कंध नचन ऋणुक जो राणो थियो। सोर सां चओ सुभान अल्लाह। कामिल करबला में आया सूरह शेर, जंहिंखे ॻाल्हि वणे सो सुभान अल्लाह, ॿीहर चओ सुभान अल्लाह। कामिल करबला में आया सूरह शेर, मारे मुसेर सां ढूंढ गया ढेर, अता दहलिया उत दिले रकसी हमलो मीर हुसैन जो। जोर सां चओ हुसैन बहादुरा, ॾाढो चओ हुसैन, ॾाढो चओ हुसैन, जोर सां चओ हुसैन ज़िंदाबाद हुसैन, जोर सां चओ हुसैन। और मुझा प्यारा दोस्त अजीज जे हुसैन जिंदा ऐं जिंदाबाद ऐं शेरा, त शेर जी औलाद गिदड़ कान थींदी आहे। बाजरी मां बाजरी जमदी, जोवर मां जोवर जमदी, मुंगन मां मुंग जमदा, मुझा दोस्त कमद मां कमद जमदो, कणक मां जव जमदा। छा चयो लीमा फ़कीर? कणक मां जव न, छा कणक मां? ॾाढे चओ न, अली भी बहादुर, हसन भी बहादुर, हुसैन भी बहादुर, ज़ैनुल आबिदीन भी बहादुर, जो सुभान अल्लाह। इमाम मोहम्मद बाक़िर भी बहादुर, इमाम जाफर सादिक भी बहादुर, इमाम हसन अस्करी ते हलियो वञ, इहे भी बहादुर। त ज़रूर उन्हनि जे ॿिज मां जेको पैदा थींदो सो बि बहादुर हूंदो न। ओ वरी लिक खां दुश्मन खां लिकी वञी गार में वेही रहियो आहे, ज़ुल्म तय हो कई जो पाण त सिर मचाई, पर मुस्लमाननि खे क़ुरान खां महरूम करे छॾे। क़ुरान सुठो हलियो हुयो, पाण त लिको वेठो आहे, पर क़ुरान बि लिकायूं वेठो आहे। ऐं हिन जा ज़ाकिर बाकिर छा चवंदा आहिनि? अज्जलल्लाहु फर्जहु, अज्जलल्लाहु फर्जहु, अज्जलल्लाहु फर्जहु, माना अल्लाह जल्दी कढेसि। अल्लाह जल्दी कढेसि, खुदा अंदरो गार मां कढेसि। अड़े जंजा इमाम गारन में तंजो अकीदो कच्चो आ, जंजा इमाम बहादुर मैदानन में तंजो अकीदो सच्चो आ। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे मदीने वारे साईं ये भी फरमायो आ त मुझो बचड़ो इमाम महदी जॾहिं ईंदो दुनिया जे तख़्ते ते त हुन जो नालो मुझे नाले जहिड़ो हूंदो, उनजे अब्बे जो नालो मुझे अब्बे जे नाले जहिड़ो हूंदो, उनजे अम्मा जो
जो नालो मुझे अंबर जे नाले जड़ो हो मानू चवण लगा कि भला तू पाण हूं दे छा पाण फरमाइन था मां न हूं दुस मुझो बचड़ो पाण फरमाइन था जी दुनिया जुल्म सा भरला दुनिया में का कारो जहान लगो पियो आ जुल्म सा भरी पया ये मुझो बचड़ो मादी जमन ईंदो इन जुल्म वारी दुनिया के अब्दुल सा भरींदो जे उमर फारूक जे दौर में बघड़ ऐं बकरी गड चरदा हा चवे तो इमाम महदी जे जमाने में भी बकरी ऐं शीह गड चरदा थोड़ो थोड़ो नी तरिया मुखे ॻाल्हाइणो कन्नो दे तू सुनो शान हजरत उमर बकरी को चरवाया रल्ले नहर बकरी को चरवाया रल्ले नहर नहर माना बगड़ बकरी के चारे बगड़ सा गड कन्नो दे तू सुनो शान हजरत उमर बकरी को चरवाया रल्ले नहर अञा ताईं कबर विच पे कंब दे कबर सुभान अल्लाह अञा ताईं कबर विच पे कंब दे कबर अदल देख लो शेर हैरान है फख्र कुल रसूला दावदा शान है फख्र कुल रसूला दावदा शान है अरब ते अजम दा ओ सुल्तान है अरब ते अजम दा ओ सुल्तान है फख्र कुल रसूला दावदा शान है ये अदालत में अमीर उमर पंहिंजो नालो रोशन कयो इमाम महदी भी पंहिंजो अदालत में नालो रोशन कंदो थोड़ो ॾाढे सुभाणे राजा तो मसइलो ॿुधाया है हेॾे आयो असांजो इहो अक़ीदो आहे जेको ॿुधी हाणे हुन पार्टी जो ॿुधो इमाम महदी अचण सां छा कंदो इमाम महदी जॾहिं गार मां निकिरंदो 313 पंहिंजा शिया गॾु करे मैदान में ईंदो पोइ अचण सां सुन्ननि जा छा रोज़ा खसीदो निमाज़ू खसीदो हज खसीदो ज़कातू खसीदो तहज्जुद खसीदो इशराक खसीदो जेके भी नेकी जा कम सुन्ननि जा उहे खसे इमाम महदी शियन के दीदो शियन जो ज़िनाऊं शियन जो चोरियूं शियन जो गिलाऊं शियन जो बेनमाज़ायूं जेके भी दुनिया जा बुरा कम शियन वारा उहे वरी शियन खां खसे सुन्ननि जे गिचीअ में विझंदो अब्दुल क़ाइम कंदो हिन इलेक्शन में वोट ॾिना हूंदव पोइ तव्हांजी मर्ज़ी जंहिंखे वणे वटे मां जेकॾहिं हिते बीहां हा तव्हांखे पंहिंजो शेड्यूल ॿुधायां हा बाबा तव्हां सभु मूंखे हिते कहिड़ियूं कहिड़ियूं इलाइक़ियूं आयो चांडिया भुट्टा हीसबाणी सांगी कुन्नड़ सियाल कोरी शरद छुट्टा पिया सूबरा हाणे मां जेकॾहिं हिते बीहां न ऐं तव्हांखे तव्हां मूंखे वोट ॾिजो वेली महिरबानी करे मूंखे कामयाब कयो छा कंदे मुफ्ती साहब तोखे जो कामयाब कयो त छा कंदे कि इंसाफ कंदुसि इंसाफ कहिड़ो इंसाफ कंदे इन सभिनी ज़ातनि जूं बंदनि जा खाता फेराए पंहिंजे नाले करे छॾींदुसि बोली बगैर मूंखे वोट ॾींदा तू भी कोन ॾींदे रुगो मूंखे तव्हां मेंबर ठाहियो
मेंबर ठानो भी तो छा कंदुसि पहिरियों कम सभिनी जूं बनियूं खाता फेराए सब पंहिंजे नाले या अदालत या ज़ुल्म ॾाढे त चओ मुंहिंजा वाड़े इमाम महदी तो ता कुर्बान वञा मुझो मोहम्मद मुस्तफा त फरमाए मुझो बचड़ो दुनिया के जुल्म खां पाक कंदो ऐं अदल सां जहान भरींदो पर हीअ पार्टी चवे थी त इमाम महदी पहिरो कम इहो कंदो जो सुन्नत जो इबादतूं खसे शीयन खे ॾींदो ऐं शीयन जूं बद अमलूं किना कम खसे सुन्नत जे गिची में विझंदो अदा इहो त ज़ालिम जो कम आहे आदल जो कम नाहे अवां सब हथ मथे खणी चओ त अहिड़ो महदी असांखे न खपे ॾाढे जो हथ सभई मथे खणो त मां ॾिसां न खपे चओ असांखे न खपे असांखे उहो महदी खपे जंहिंजी तारीफ़ रसूलुल्लाह फरमाई आहे जंहिंजे लाइ इमामुल अंबिया फरमायो आहे त जीअं दुनिया ज़ुल्म सां भरियल हुजे ईअं अदल सां अची इमाम महदी दुनिया खे भरींदो ऐं ॿी वरी ॻाल्हि कहिड़ी था कनि ॿियो कमु इमाम महदी अचण सां इहो कंदो जो रसूलुल्लाह जे रोज़े ते अची चवंदो अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह पोइ नबी साईं रोज़े मां निकिरी ईंदो ऐं सभ खां पहिरियां इमाम महदीअ जे हथ ते बैअत रसूलुल्लाह कंदो सब खां पहिरियां इमाम महदी जी बैयत इमामुल अंबिया कंदो ताजो छा कीदो आहे मुस्तफा जी ज़ात बाबरकात कंहिंजी बैयत कान कई मुझे महबूब करीम के बराहे रास्त खुदा पंहिंजो महबूब चूंडियो आहे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हेॾे ॿुधो कन खोले ॿुधो ॻाल्हि निकिती आहे त ॿुधायां पूरी कयां पोथा चवनि चवनि नबी करीम अची इमाम महदीअ जे हथ ते बैयत कंदो हाणे ॿियो कम इमाम महदी ही कंदो जो अबू बकर खे ऐं उमर खे कब्रनि मझां जेरो करे उथारींदो ॿिन्हीअ खे उथारण खां बाद में उन्ही ॿिन्ही ॼणनि खे फांसीअ ते लटकाईंदो पोइ वरी आशा सिद्दीका जी कब्र वञी खोटींदो उनखे बि जेरो कंदो पंहिंजे कुदरत ऐं ताक़त सां पोइ उन खां पोइ वरी आशा खे फाहीअ ते चाढ़ींदो ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो दफ़ो सभई बुलंदा बासा मुंहिंजे मदीने वारे ते कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेरी कसम तव इन्ही कलमे शरीफ जो अवां खे इहो महदी खपे ॾाढे ॿुधायो असांखे उहो महदी न खपे असांखे उहो महदी खपे जेको मुहम्मद मुस्तफा ॿुधाए वियो आहे ऐं हुज़ूर फरमायो आहे त हिन दुनिया में अञा कोन आयो आहे न को लिखल आहे न को क़ुरान लिकायूं वेठो आहे न को अबू बकर जी बेअदबी कंदो न को उमर जी न को उस्मान जी न को अली जी न को अम्मा आशा सिद्दीका जी न वरी हुन क़ुरान लिकायो आहे इमाम महदी बोजा दोस्त अज़ीज़ दुनिया में ईंदो त मस्जिद जो आबाद कंदो जोर सां चओ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त मदरसा आबाद कंदो क़ुरान जो लोलियो हुजो सॼो जहान निमाज़ी बणिजी वेंदो माण्हुनि खे अदल ऐं इंसाफ़ मिली वेंदो खीर जूं नदियूं दुनिया में वहंदियूं बेइंसाफ़ी ख़त्म थी वेंदी महबूब मुस्तफ़ा जी ज़ात ॻाल्हि पूरी कयां फिर इहा चवां थो हुज़ूर फरमायो आशा सिद्दीका आख़िर ज़माने में जमल ईसा आसमान तां लही ईंदो ऐं मुंहिंजे रोज़े जे मथां चवंदो अस्सलातु वस्सलाम अलैका या नबी अल्लाह त मां दुनिया जे रूबरू जवाब ॾींदो सांस वालेकुम सलाम या ईसा रूह अल्लाह
हुजूर फरमाता मुझे रोज़े इज़्मान में जवाब नहीं दो वालेकुम सलाम या ईसा रूह अल्लाह ऐ अल्लाह जा रूह नबी मुझे तोते सलाम हो जे ओ जेतरा साल मदीने में ईसा रह दो वफात कर दो तो मुझे रोज़े में दफन थी दो आशा को चौथी जगह भरजी वीदी तो किथे दफन थी तो दफन थी दिए जन्नतुल बकिया में जाते फातिमा ज़हरा दफन थला जा सुभान अल्लाह तो दफन थी दिए जन्नतुल बकिया में जाते मुझो चाचो अब्बास दफन थी दो तो उते दफन थी दिए जाते मुझो न्याणियों दफन थल हर तो उते दफन थी दिए जाते सोहरो इमाम हसन दफन थला थी दो तो उन्हीं जगह पे दफन थी दिए जाते हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन दफन थी दो इते मुझा अहल बैत दफन थी दा तो उन सा दफन हो जे मुझे रोजे में सिर्फ 4 जायूं हन उन चैन मा हिकड़ो मां है जो सिद्दीका जो फारूका चौथो अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम सुभान अल्लाह चो बुलंद आवाज़ खुली खुली चो सुभान अल्लाह गाल फकीर जी समझ में अचे वधी दिमाग में वेहे वधी खुदा शल तव्हां जो अकीदो असां जो अकीदो बेहतर बनाए और बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह ताला शाद फरमायो इन्ना अरसलनाका शाहिदा ऐ मुझा सोना नबी असल तो के शाहिद बनाए मना हाजिर ऐ नाज़िर बनाए मोमिनो व मुबश्शिरा सुभान अल्लाह असा तो के खुशखबरी दीदड़ बनाए मोमिनो छा करे मोमिनो से खुशखबरी छा के देबो या खुशखबरी आ ना जो महबूब जो रहमत जो दरिया जोश में अचे अबू बकर तू जन्नती उमर तू जन्नती उस्मान तू जन्नती अली तू जन्नती तलहा तू जन्नती अब्दुल रहमान तू जन्नती फलाना फलाना ता नाला मुस्तफा खड़ी विया पाण करीम सबरी के जन्नत जी बिशारत ॾिनी रुगो जन्नत जी बिशारत न पाण फरमायो जंहिं मुंहिंजो ईमान जे अख सां दीदार कयो सो जन्नती रुगो न छा जंहिं बि मुंहिंजी ईमान वारी नज़र सां ज़ियारत कई हुई उहो बि जन्नती आहे